टंडियाल में ईद मिलादुन्नबी के हवाले से मरकज़ी जुलूस कढियो वियो। मरकज़ी ईदगाह खां निकितल जुलूस में हज़ारे माण्हू शिरकत। जॾहिं त रैली शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी ईदगाह वटि पहुती। अल्लाह अजोगो ॾींहुं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत की खुशी में मौके ते असांजे टंडोलियार में भी अल्हम्दुलिल्लाह नंढा वॾा सभु गॾिजी आका अलैहिस्सलाम जी मोहब्बत जो इजहार था कनि। जोश जज्बों के साथ टंडोलियार शहर में भी ये जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनाया जा रहा है। खुशी में हर मोमिन खुश आबाद है। इन हवाले से SSP टंडोलियार जो चवणु हुयो तो जुलूस की सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया आहिनि। सिक्योरिटी आहे ॾिसो त जंहिं ॾींहं खां पहिरें ॾींहं खां वठी चंड नज़र आयो आहे उन ॾींहं खां वठी सिक्योरिटी जेको आहे सो मुख़्तलिफ़ जॻहनि ते पूरे ज़िले जी 3 सब डिवीज़न में जेको सो लॻाई वई आहे। टंडोलियार अलावा टंडोलियार के मुख़्तलिफ़ शहरनि नसरपुर, बुकेरा शरीफ, प्यालुंड, मिसण, सुल्तानाबाद, उस्मान शाहुड़ी, चंबड़ और संजरचांग में पुण जश्न ईद मिलादुन्नबी के हवाले से रैलियों कढियूं वयूं। कैमरामैन जान मोहम्मद समेजो सां गॾु नसीर नोडियो, सिंध TV न्यूज़ टंडोलिया।